इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीसी किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअ्न मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद वाहिदा व खलक मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाह कान अलैकुम इल्मा अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। सब तारीफ़ूं वाखाण गुज़रिगी वॾाई मुख़्तसर हमदई सना खां पोइ अज़ीज़ दोस्तो साथियों ऐं बुज़ुर्गो, अॼु आऊं तव्हांजे साम्हूं जंहिं उनवान ते गुफ़्तगू करणु चाहियां थो उहो उनवान आहे तक़वा। हाणे तक़वा चइबो कंहिंखे आहे, इन ई हवाले सां कुझु तव्हांजे साम्हूं क़ौल ज़िक्र कंदुसि। पहिरियों कौल शेर खुदा सैयदना अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाहु तआला अल मासियती। तक़वा हिन ई शइ जो नालो आहे जो गुनाहनि जे मथां नाफ़रमानी जे मथां इसरार करण खे छॾे ॾियण जो नालो तक़वा आहे। व तर्कुल इग़्तिरारी बित्ताअती, ऐं अल्लाह तबारक व तआला जी इताअत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत फरमान बरदारी कंदे धोखेबाज़ी खे छॾण जो नालो तक़वा आहे। ॿियो कौल सैयदना हसन बिन अली रज़ी अल्लाहु तआला अन्हु, ॿिए कंहिंखे फ़ौक़ियत अहमियत न ॾियणु, इन ई शइ जो नालो तक़वा आहे। आसान मफ़हूम माना हिकिड़े पासे अल्लाह तबारक व तआला जो फरमान हुजे, अल्लाह तबारक व तआला जो हुकुम हुजे, अल्लाह तबारक व तआला जो आर्डर हुजे। ॿिए पासे दुनिया जे कंहिं हुक्मरान बादशाह वॾेरे रईस जो हुकुम हुजे, उन ई टाइम ऐं यादि रखिजो त तमाम मुआमलात तमाम मसाइल जेके आहिनि उन्हनि जो हल अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जे हथ में आहे। हिकु कौल तक़वा जे बारे में ही आहे, मुत्तकी इंसान परहेज़गार इंसान उहो आहे
जेको मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्शे कदम ते हले। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उसवा जेका जिंदगी आहे उन ई मुताबिक जिंदगी गुजारे, इन ई शइ जो नालो तक़वा आहे। अल्लाह तबारक व तआला जो फरमान सूरह अहज़ाब आयत नंबर 21, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, यकीनन तव्हांजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगी एक बेहतरीन नमूनो आहे। त मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्शे कदम ते हलण जो नालो तक़वा आहे ऐं दुनिया के पुठी पोयां उछलाए छॾण जो नालो तक़वा आहे। दुनिया जी का परवाह न हुजे, दुनिया जी का टेंशन न हुजे, बल्कि फिक्र हुजे, टेंशन हुजे, सिर्फ आखिरत जी टेंशन हुजे। अल्लाह तबारक व तआला राज़ी थे पियो कि न, इन ई शइ जी टेंशन हुजे, आखिरत जी फिक्र हुजे, दुनिया के का अहमियत न ॾियण जो नालो तक़वा आहे। ऐं अहिड़ी तरह हर कम वफादारी ऐं इखलास सां करण जो नालो तक़वा आहे। व इब्राहीम अल्लज़ी वफ़ा, अल्लाह तबारक व तआला इन ई वफ़ादारी जे हवाले सां अज़ीम मिसाल ॾिनो आहे। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो इखलास जो पेकर, वफ़ादारी जो पेकर अंबिया मजा जंहिंजो अल्लाह तबारक व तआला मिसाल बयान कयो आहे, उहो आहे सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम। ओ इब्राहीम जंहिं पंहिंजे पीउ खे छॾे ॾिनो, कंहिंजे लाइ? अल्लाह तबारक व तआला जे लाइ। पीउ नाराज़ आहे, का परवाह कान्हे, कौम वारा बिरादरी वारा नाराज़ आहिनि, का परवाह कान्हे। छाजे लाइ? अल्लाह तबारक व तआला बिरादरी खे ॾिसंदा, हत्ता के इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे इन तौहीद जे करे बाहि जे अंदरि उछलायो वियो। लेकिन अल्लाह तबारक व तआला जो हुकुम हो, आर्डर हो, रब्बुल आलमीन सां वफ़ादारी जो नालो हो। इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम वफ़ादारी कंदे बाहि में दाख़िल थी वियो, का परवाह कान्हे कई। पोइ अल्लाह तबारक व तआला सैयदना इब्राहीम ऐं हिकु कौल ही बि आहे, तुंहिंजो मालिक तुंहिंजो रब तोखे उन ई शयुनि में मुलविस न ॾिसे जंहिंखां उन ई तोखे मना कयो आहे, रोकियो आहे। इन ई शइ जो नालो तक़वा आहे। का परवाह न कजे। अल्लाह तबारक व तआला इन ई शइ खां मना कया, रोकियो आहे। दुनिया जी का परवाह न हुजे। जॾहिं इहा शइ अची वई, इन ई शइ जो नालो तक़वा आहे। हाणे अचो अल्लाह तबारक व तआला जी क़ुरान जी तरफ़। तबारक व तआला फरमाए थो, अलिफ लाम मीम, ही उहो किताब आहे जंहिंजे अंदरि ज़रे बराबर शक न आहे। पहिरीं अल्लाह तबारक व तआला क़ुरान जी सदाकत बयान कई आहे, क़ुरान जी सचाई बयान कई आहे त हिन ई जे अंदरि को बि शक न आहे, ज़रे बराबर। जेको शक थी कंदो उहो मुसलमान कोन्हे। अल्लाह तबारक व तआला आखिरी इन आयत जे जुमले जे अंदरि फरमाए थो, हुदल लिल मुत्तकीन। ही क़ुरान मजीद हिदायत आहे कंहिंजे लाइ? मुत्तकी परहेज़गारनि जे बारे में फरमायो। हाणे मुत्तकी परहेज़गार केर आहिनि, उन्हनि जूं सिफ़तूं, उन्हनि जूं ख़ूबियूं कहिड़ियूं आहिनि? अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए थो, अल्लज़ीना युमिनून बिल ग़ैब। सभ खां पहिरीं उन्हनि जी निशानी इहा आहे त उहे ग़ैब ते ईमान आणण वारा आहिनि। ग़ैब ते ईमान आणण जो नालो तक़वा आहे। ॿिए नंबर ते वयुक़ीमून अस्सलात, निमाज़ खे क़ाइम कनि था, निमाज़ जी पाबंदी कनि था, हर लिहाज़ खां निमाज़ खे छॾण कोशिश कंदा, निमाज़ खे कोन छॾींदा। अल्लज़ीना युमिनून बिल ग़ैब वयुक़ीमून अस्सलात वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून। ऐं जेको असां उन्हनि खे ॾिनो उन ई मज़ा उहे ख़र्च कंदा रहनि था।
तबारक व तआला जी राह में खर्च कंदा रहन था। वल्लज़ीन युमिनून बिमा उन्ज़िला इलैक वमा उन्ज़िला मिन क़ब्लिका व बिल आखिरति हुम युक़िनून। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो ऐं उहे ईमान आणींदा जेको कुछ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे मथां नाज़िल कयो वियो आहे। अल्लाह तबारक व तआला जेका बि शरीयत जेका बि वही मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे नाज़िल कई आहे उन्हनि ते ईमान कंदा, उन्हनि ते ईमान आणण वारा आहिनि। ऐं जेके पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरीं आया उन्हनि जे मथां जेके कुछ शयूं नाज़िल थियूं अल्लाह तबारक व तआला जा अहकाम नाज़िल थिया, अल्लाह तबारक व तआला जूं वही नाज़िल थी उन्हनि जे मथां ईमान आणण वारा आहिनि। व बिल आखिरति हुम युक़िनून ऐं उहे आखिरत जे ॾींहं ते यकीन रखण वारा आहिनि। अॻिते अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए थो उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। इहे ई माण्हू आहिनि जेके पंहिंजे रब जे तरफ़ां हिदायत ते आहिनि। व उलाइका हुमुल मुफ़्लिहून ऐं इहे ई माण्हू आहिनि जेके कामयाब ऐं कामरान आहिनि। अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला सूरतुल बक़रा आयत नंबर 21 जे अंदरि इरशाद फरमाए थो या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए थो इंसानो तव्हां पंहिंजे रब जी इबादत कयो जे तव्हांखे ख़लक़ियो आहे, जे तव्हांखे पैदा कयो आहे ऐं तव्हां मालूम थियो तक़वा अल्लाह तबारक व तआला जी इबादत करण जो नालो आहे। तमाम इबादतूं करण इन ई शइ जो नालो बि तक़वा आहे। हर क़िस्म जी इबादत चाहे उहा इबादत वॾी हुजे चाहे उहा नेकी या इबादत नंढे मां नंढी छो न हुजे उहा करण इन ई शइ जो नालो तक़वा आहे। अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला जो फरमान सूरे आली इमरान आयत नंबर 133 आयत नंबर 134 आयत नंबर 135 जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो वसारिउ इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्ज़ुहा समावाति वल अर्ज़। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए थो ऐं तव्हां जल्दी कयो तकड़ कयो कंहिंजी तरफ़ जेका तव्हांजे रब जे तरफ़ां मग़फ़िरत आहे उन जी मग़फ़िरत खे उन जी बख़्शिश खे हासिल करण जे लाइ जल्दी कंदा कयो तकड़ कंदा कयो। व जन्नतिन ऐं उन जी जन्नत खे हासिल करण जे लाइ जल्दी कंदा कयो। अर्ज़ुहा समावातु वल अर्ज़ जंहिंजी वेकर जे जन्नत जी वेकर ज़मीन ऐं आसमान जे बराबरि आहे उन खे हासिल करण जे लाइ मुसलमानो ईमान फिस्सर्रा वज़्ज़र्रा अल्लाह तबारक व तआला फरमाए थो उहे तक़वा वारा आहिनि उहे मुत्तकी परहेज़गार आहिनि जेके अल्लाह तबारक व तआला जी राह में ख़ुशी हुजे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा अल्लाह तबारक व तआला जी राह में कीअं ख़र्च कंदा हुआ। हालांकि उहे बि सहाबा हुआ जिन वटि कुझु बि कोन हूंदो हो लेकिन जॾहिं अल्लाह तबारक व तआला जो रसूल मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदके जे बारे में हुकुम कंदा हुआ हूंदो कुझु बि कोन हो लेकिन शहर में हलिया वेंदा हुआ बाज़ारनि में निकिरी वेंदा हुआ मज़दूरी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं पेश कंदा हुआ सदको। अलावा सहाबा किराम रज़ी अल्लाह तआला अन्हुम अजमईन हुआ जेके जिन वटि कुझु बि न हो लेकिन जेको उन्हनि वटि हो हिकिड़ी लप खणे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अनाज पेश कंदा हुआ सदके जे तौर। उहे बि सहाबा हुआ जेके अधु लप खणी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं सदको पेश कया।
लेकिन जिन वटि हो अल्लाह तबारक व तआला जी राह में दिल खोले कर खर्च करण वारा हुआ। अजीम मिसाल सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरा सदके जो ऐलान कयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खणी आयो सदके जो माल। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कई, ए अबू बकर तू छा खणी आयो? अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु चवण लगा, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर शे तव्हां वटि खणी हाज़िर थियो आहे, पोइ ते का बि शे कोन छॾे आयो आहे, घर खाली छॾे आयो आहे, अल्लाह जे रसूल जो नालो छॾे आयो आहे, उन खां अलावा घर पोइ ते का बि शे कान्हे। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन खे अल्लाह तबारक व तआला माला माल करे छॾियो, उहे अचनि था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पुछा कनि था, ए उमर तू छा खणी आयो आहीं? सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु चवण लगा, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आऊं पंहिंजो अधु माल जेको अल्लाह तबारक व तआला मूंखे ॾिनो उन ई मंझां अधु माल सदके जे तौरु तव्हां वटि हाज़िर थियो आहे। त सहाबा जॾहिं उहे ख़ुशहाल हूंदा हुआ त दिलि खोले अल्लाह जे राह में ख़र्च करण वारा हुआ। उहे सहाबा जॾहिं उन्हनि वटि का बि शइ अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए थो त मुत्तकी परहेज़गार इंसान उहे आहिनि जेके पंहिंजे माल खे ख़र्च कंदा, ख़ुशी हुजे ग़मी हुजे सुख हुजे ॾुख हुजे हर हाल में अल्लाह तबारक व तआला जी राह में ख़र्च कंदा रहंदा। वल काज़िबीन अल ग़ैज़, मुत्तकी परहेज़गार माण्हुनि जूं सिफ़तूं इहे बि आहिनि जो उहे कावड़ खे पी वञण वारा आहिनि। कावड़ अची वञे इंसान आहे, इंसान खे कावड़ ईंदी आहे, लेकिन मुत्तकी परहेज़गार जी निशानी इहा हूंदी आहे जो उहे मुत्तकी परहेज़गार कावड़ खे ख़तम करे छॾनि था, पी वञनि था। वल आफ़ीन अनिन नास, घणी कावड़ हूंदी आहे, कावड़ खे ख़तम करे माण्हुनि खे दरगुज़र करे छॾींदा आहिनि, माफ़ करे छॾींदा आहिनि। असां वटि छा हूंदो आहे, जॾहिं कावड़ अचे थी त उहा कावड़ कंहिं मां कढंदा आहियूं, सभ खां पहिरीं घर वेंदा आहियूं, वस पुॼंदो कोन्हे, वस पुॼंदो कोन्हे। को ताक़त वारो आहे, को साहिब हैसियत घरां कावड़ कढंदो आहे, ॿार खे मारींदो आहे, कुटींदो आहे, औलाद खे मारींदो आहे, घर वारी मां कावड़ कढंदो आहे, ऐं उन खां अलावा पाड़े वारनि मां कावड़ कढंदो आहे। को कमज़ोर को हीवो माण्हू हूंदो आहे, उन ई मज़ा कावड़ कंदो आहे। लेकिन मुत्तकी परहेज़गार माण्हुनि जूं निशानियूं इहे आहिनि जो उहे कावड़ खे पी वञण वारा आहिनि ऐं अहिड़ी तरह माफ़ करण वारा आहिनि, दरगुज़र करण वारा आहिनि। अल्लाहु अकबर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अज़ीम मिसाल, प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे तकलीफ़ूं ॾिनियूं हुयूं जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मक्के खे फ़तह कयो, लेकिन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन ई मक्के खे फ़तह करण जे टाइम महिल ऐलान कयो। कहिड़ो ऐलान? माफ़ी जो ऐलान, दरगुज़री जो ऐलान। त अॼु आम माफ़ी जो ऐलान आहे। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो तव्हांजे लाइ नमूनो आहिनि त मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमूनो आहे। वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। ऐं अल्लाह ताला मोहब्बत करे थो नेकी करण वारनि सां। जेके नेकी करण वारा आहिनि उन्हनि सां अल्लाह तबारक व तआला मोहब्बत थो करे। अॻिते अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए थो गुनाह करे औ ज़लमू अनफुसहुम ज़करुल्लाह। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे यादि अचो वञे, अल्लाह जो ख़ौफ़ उन्हनि जे दिलनि में अचो वञे, पैदा थियो वञे, मथां अल्लाह तबारक व तआला इन गुनाह जी पकड़ न करे। फस्तगफरू लिज़ुनूबिहिम। पोइ पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी तलब कनि था, पंहिंजे रब खां गुनाह जी माफ़ी तलब कंदा। वमन यगफिरु ज़ुनूबा इल्ला
इल्लल्लाह ऐं सम्झनि था अल्लाह खां सिवा को बि गुनाहनि खे माफ़ करण वारो कोन्हे। वलम युसिरु अला मा फ़अलू वहुम यअलमून ऐं गुनाह जे मथां इसरार कोन था कनि। अजी दोस्तो ऐं साथियो, इन हवाले सां असां ॾिसूं असां हर ॾींहुं गुनाह कयूं था, हर रोज़ गुनाह कयूं था, गुनाह जे अंदरि घर कयूं, लेकिन असांजी कैफ़ियत कहिड़ी आहे? असांजे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ कहिड़ो आहे? छा असांजे दिलि में कॾहिं इहो ख़ौफ़ पैदा थियो ही गुनाह कयो अथमि मथां अल्लाह तबारक व तआला जी पकड़ थिए? इन्ना बतशा रब्बिका लशदीद, बेशक अल्लाह जी पकड़ तमामु सख़्त आहे। छा ख़ौफ़ थियो? छा डपु थियो? न, गुनाह जे मथां इसरार करण वारा मुत्तकी परहेज़गार गुनाह जे मथां इसरार करण वारा न हूंदा आहिनि। पहिरियों मिसाल अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद जे अंदरि इरशाद फरमाए थो, सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मिसाल, रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल ख़ासिरीन। सूरह आराफ आयत नंबर 23 अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, जॾहिं अल्लाह तबारक व तआला जी करे उन्हनि खे भुलाए वरितो, शैतान जे चकर में अची वियो, आदम अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि वण खे चखी वठनि था, अल्लाह तबारक व तआला नाराज़ थी वञे थो, अल्लाह तबारक व तआला जन्नत मां कढी छॾे थो। वलम युसिरु अला मा फ़अलू, गुनाह जे मथां इसरार करण वारा मुत्तकी परहेज़गार कोन हूंदा। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मिसाल अल्लाह तबारक व तआला बयान कयो। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम फौरन अल्लाह तबारक व तआला खां माफ़ी तलब कई, हे असांजा रब, हे असांजा पालनहार, असां पंहिंजे जान ते नफ़्स ते ज़ुल्म कयो आहे, जेकर असांखे तो माफ़ न कयो, असांजे मथां रहम न कयो, लनकूनन्ना मिनल ख़ासिरीन, त असां ख़सारनि वारनि मां थी वेंदासीं, नुक़सान वारनि मां थी वेंदासीं। ॿियो मिसाल सहाबा किराम रज़ी अल्लाह तआला अन्हुम अजमईन, कहिड़ो सहाबी आहे? सैयदना माइज़ बिन मालिक। सही मुस्लिम जे अंदरि हदीस मौजूद आहे, इमाम मुस्लिम रहिमहुल्लाह जो किताब आहे उन्हीं जे अंदरि किताबुल हुदूद आहे, उन्हीं जे अंदरि हिकु बाब क़ाइम कयो वियो आहे, बाबुन मन इतरफ़ अला नफ़्सिही बिज़्ज़िना। सैयदना बुरैदा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइंदा, माइज़ बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचनि था, अची करे पंहिंजो गुनाह पेश कनि था, या रसूल अल्लाह तहिरनी, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे पाक कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा, वही हक़, तुंहिंजे मथां अफ़सोस हुजे, फस्तग़फिरिल्लाह, अल्लाह खां माफ़ी तलब कर, बख़्शिश घुर, वतुब इलैहि, ऐं उन्हीं जी तरफ़ तौबा ताइब थी। लेकिन वो थोरो वापसि मोटे थो, थोरो अॻिते पहुचे थो, वरी वापसि अचे थो, वरी अची करे चवे थो, या रसूल अल्लाह तहिरनी, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे पाक कयो। लेकिन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वरी जवाब ॾियनि था, कहिड़ो जवाब? तुंहिंजे मथां अफ़सोस आहे, तूं वञी अल्लाह खां माफ़ी तलब कर, बिन तौबा तार थी, वापसि मोटे थो, कुझु अॻिते वधे थो, वरी वापसि अचे थो। वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साॻो अर्ज़ कनि था, मूंखे पाक कयो। लेकिन ॿ दफ़ा न, 3 दफ़ा, 4 दफ़ा, चौथे दफ़ा जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचनि था, पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े सहाबी खे चवनि था, ॾिस हीउ चरियो त कोन्हे, मजनून त कोन्हे। पोइ उहो चेक करे थो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॿुधाइनि था, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीउ चरियो ऐं मजनून कोन्हे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वरी उन खे मोकिलीनि था, वञ ॾिस हिन शराब त कोन पीतो आहे। उहो चेक करे अचे थो,
उन्हनि जे मुंह मां बदबू चेक करे थो, किथां शराब जी बदबू त कान थी अचे। वापसि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि वञनि था ऐं चवनि था, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन शराब बि कोन पीतो आहे। अल्लाहु अकबर। अज़ीज़ दोस्तों ऐं साथियो, हिते सवाल आहे, कहिड़ी शइ हुई, कहिड़ी ॻाल्हि हुई, हालांकि वो अल्लाह का माफ़ी तलब करे हा त अल्लाह तबारक व तआला माफ़ करे छॾिया। फ़कुल तुस्तग़फिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा। अल्लाह त बार बार गुनाहनि खे माफ़ करण वारो आहे, उन्हनि जी सिफ़त ई आहे। लेकिन कहिड़ी शइ हुई, कहिड़ी वजह हुई, कहिड़ो सबब हो जंहिं सबब जे करे इहो सहाबी बार बार पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हाज़िर थियो। को ख़ौफ़ न, को डप न, बल्कि मुत्तकी परहेज़गार माण्हुनि जूं सिफ़तूं इयूं आहिनि, जो गुनाह थी वञे त फौरन उन्हनि जे दिलनि में अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जो डप पैदा थियो वञे। इहा ई शइ हुई, उन्हनि जे अंदरि तक़वा हो, उन्हनि जे अंदरि अल्लाह जो ख़ौफ़ हो, उन्हनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जो डप हो। अहिड़ी तरह ॿियो मिसाल, सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह तआला अन्हु जो सुनन इब्न माजा जे अंदरि हदीस मौजूद आहे। इमाम इब्न माजा रहिमहुल्लाह किताब ज़ुहद जे अंदरि हिकु बाब कायम कनि था, बाबु ज़िक्रिल कब्री वल बला। सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह तआला अन्हु जो ग़ुलाम का बयान था कनि। सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं कब्र ते बीहंदा हुआ त ज़ारो क़तार रोअंदा हुआ, ज़ारो क़तार। चवण वारनि चयो, ए उस्मान, एतिरो छाजे लाइ थो रोईं, हालांकि तुंहिंजे साम्हूं जन्नत जो तज़किरो थिए थो ऐं जहन्नम जो तज़किरो थिए थो, लेकिन तूं एतिरो कोन थो रोईं जेतिरो तूं कब्र ते वेही करे रोईं थो, छाजे लाइ? अल्लाहु अकबर। सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह तआला अन्हु जो जवाब इहो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, इन्नल क़ब्र अव्वलु मनाज़िलिल आख़िरा। बेशक कब्र आख़िरत जी मंज़िलनि मां पहिरीं मंज़िल आहे। जेकॾहिं को शख़्स इन ई मां निजात हासिल करे वियो, इन ई कब्र जे फितने खां, आज़माइश खां, त अॻिते वारा जेके बि मरहला आहिनि, मराइल आहिनि, उहे तमामु आसान बणिजो वञनि। व इल्लम यंजु मिन्हु फमा बअदहु अयसरु मिन्हु। जेकॾहिं इन ई कब्र जे फितने खां को शख़्स तमामु ॾुखिया उन जे लाइ थी वेंदा। दादी दोस्तों ऐं साथियो, त हिन हदीस जे अंदरि बि जेका शइ ॿुधाई वई आहे उहा आहे तक़वा, अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जो डपु हुयो। सैयदना उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु रोअंदा हुआ कब्र ते, लेकिन वजह सबब इहो हो त आख़िरत या ही कब्र जो मरहलो आहे, इहो कीअं पार थींदो। अॻिते वारा मरहला उन्हनि जो ख़ौफ़ हुयो, उन्हनि जो डपु हो। त असांखे घुरिजे त असां पंहिंजी फ़िक्र कयूं, त असां राति ॾींहुं गुनाह जे अंदरि ग़र्क़ कयूं, का फ़िक्र कान्हे, का टेंशन न आहे, त असांखे पंहिंजी फ़िक्र करणु घुरिजे, पंहिंजे बारे में सोचणु घुरिजे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला मूंखे तव्हांखे जेको ॿुधोसीं उन ते अमल कनि तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर